अदा इन दोस्त कमेंट किया है तो साईं नज़ले ज़ुकाम जो को वज़ीफ़ो बुधायो। अदा नज़ले ऐं ज़ुकाम जे लाइ तमामु बहितरीन वज़ीफ़ा आहिनि। हिकिड़ो रूहानी इलाज है, ॿियो यूनानी इलाज है ऐं तमामु मुफ़ीद आहिनि। नंबर 1 है त सूरह फ़ातिह अव्वल आख़िर दुरूद शरीफ़ टे दफ़ा पढ़ी करे उन खां बाद में सूरह फ़ातिह 3 दफ़ा पढ़ो। 3 दफ़ा पढ़ी ऐं हर भेरे सूरह फ़ातिह पढ़ण खां पहिरियां बिस्मिल्लाह पढ़ो। इहा 3 दफ़ा पढ़ी ॾींहं में 3 भेरा ऐं 3 ॾींहंनि ताईं इहो पढ़ी करे मरीज़ जे मथां दम कयो जंहिंखे नज़लो ज़ुकाम आहे त इंशाअल्लाह उहो सिहतयाब थी वेंदो। ऐं ॿियो उन जे लाइ यूनानी इलाज हीअ आहे त लौंग जा 2 दाणा या 3 दाणा वात में विझी उनखे चूसे, जेकॾहिं दाइमी उनखे नज़लो आहे त इंशाअल्लाह उहो बि ख़तमु थी वेंदो। जेकॾहिं उहे लौंगनि जा दाणा नथो चूसे सघे त लौंगनि जो हिकिड़ो पाउडर मिलंदो आहे जेको कड़क चांहि में जेका बिना खीर जे जेका तयारु थींदी आहे उन चांहि में विझी करे उहा उॿारे उन तयारु करे उनखे पीए इंशाअल्लाह 3 ॾींहंनि ताईं ईअं पीअंदो रहे त उनजो जेको दाइमी नज़लो हूंदो जेको हमेशह उनखे छॾे नथो त इंशाअल्लाह उहो नज़लो ज़ुकाम उन खां हमेशह लाइ छॾे वेंदो ऐं उनखे सिहत ऐं सुकून मिली वेंदो।